ओम शांति। मीठा मीठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चिमटा मीठे मीठे बार निराकार शिव भगवान वाच्य ब्रह्मा द्वारा। तो शिव बाबा निराकार निराकार भगवान कीअं ॻाल्हाईंदो। जरूर आत्मा की शरीर खपे तो शरीर में अची करे ॻाल्हाईंदो। बाबा चवंदा मां हिन ब्रह्मा जो शरीर लोन वठंदो, लेकिन शरीर परमात्मा अची करे जे तन में ईंदो आहे हुनजो हुन तन में पहिरियों खां हिक आत्मा वेठी आहे। थींदो न हिक शरीर में ॿ आत्मायूं कॾहिं कॾहिं भी प्रवेश थी वेंदी आहे न, ईअं भगवान भी प्रवेश थींदो। भगवान भी जी आत्मा जे शरीर में प्रवेश थींदो। भगवान भी पंहिंजो शरीर न वठंदो। कोई चईंदे न फलाने में देवी आई, फलाने में कोई अहिड़ी बुरी आत्मा आई, तो वो भगवान जी आत्मा जे साधारण मनुष्य तन में प्रवेश कंदी आहे। जे कहिड़े तन में ईंदी आहे, कंहिंजे आत्मा जे शरीर में ईंदी आहे, जे शरीर में कृष्ण जी आत्मा हूंदी आहे न, उन आत्मा जे शरीर में ईंदी। कृष्ण जी आत्मा सत्युग में कृष्ण जहिड़ो शरीर वठी करे पाठ वॼाईंदी, हुनखे हुन समय देवता चईंदा। हुनजी आत्मा ऐं शरीर ॿई शुद्ध हूंदा। उहो ई आत्मा पंहिंजे सत्युग में 8 जन्म वठंदी, 8 अलॻि अलॻि शरीर वठंदी, हिकु शरीर छॾे ॿियो। त्रेता में 12 हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी, 12 शरीर वठंदी। उहे द्वापर में 21 जन्म 21 अलॻि अलॻि शरीर वठंदी कृष्ण जी आत्मा। कृष्ण जी आत्मा पोइ कलयुग में 42 अलॻि अलॻि शरीर वठंदी, मतलब 42 जन्म वठी करे अलॻि अलॻि शरीर वठी करे पाठ ॿुधाईंदी। पोइ जॾहिं कृष्ण जी आत्मा जो 42 मतलब 4 ऐं 2 जॾहिं वो जन्म हूंदो अथसि न, जॾहिं हुन जन्म जी हुन शरीर जी 60 वर्ष जी आयु थी वेंदी आहे न, तो उन ई शरीर में परमात्मा जी आत्मा भी अची वेंदी आहे मथां खां हेठि। पोइ जॾहिं परमात्मा ईंदो हुनजे शरीर में हुनखे जगाईंदो अची करे कि तूं त कृष्ण जी आत्मा आहे, तूं त कृष्ण जहिड़ो शरीर वरितो हुई, कृष्ण जो पाठ वॼाए सत्युग में, हाणे तूं आत्मा ॾिस कारी थी वई आहे, तुंहिंजो जीवन केॾो कहिड़ो कलयुग में नर्क में दुखी थी वई आहे तूं आत्मा। पोइ हुनखे जॾहिं जागृति ईंदी आहे न, पोइ हुनजो 43 जन्म थींदो। मतलब कोई हुनखे ज्ञान ॾे, चईंदे न तव्हां असांखे नयो जीवन ॾिनो, इहो सम्झ ॾेई करे। पोइ कृष्ण जी आत्मा भी जॾहिं पंहिंजे 42 जन्म में हुई न, तो हुनखे परमात्मा अची करे ज्ञान ॾिनो, सम्झ ॾिनो। अॼु माण्हू चवनि था न कि देवताऊं उथंदा आहिनि। हाणे देवताऊं जॾहिं पंहिंजो सत्य त्रेता में हूंदा तो राति जो सुम्हंदा, सुबुह जो उथंदा। लेकिन माण्हू ये जो ख़ासि ॾींहुं मल्हाए तो भी देवता उथंदा आहिनि। उते तो सत्य त्रेता में तो जीअं असांजी हाणे दिनचर्या आहे न, सुबुह शाम राति, वो राति जो सुम्हबो आहे, वो सुबुह जो उथी करे वो ॿियो ॾींहुं। हीअं सत्य त्रेता में भी देवी देवता ईअं ई रहंदे। लेकिन ये चवनि था न देवता ही उथंदा आहिनि, मतलब जो कृष्ण जी आत्मा हुनजी पूरी राजधानी, राधे कृष्ण था लक्ष्मी नारायण जी पूरी राजधानी, उन्हनि जी घराने जी सभी आत्मायूं, और राम सीता जी घराने जी सभी आत्माएं, उनजी पूरी राजधानी जी आत्माएं न, जॾहिं सत्य त्रेता खां पोइ द्वापर युग में ईंदियूं आहिनि न, त उहो ख़ुदि खे भुलिजी वेंदियूं। हाणे ॾिसो अॼु जेको प्रेसिडेंट प्राइम मिनिस्टर आहे, त उहो जॾहिं पंहिंजे पद तां हेठि लहींदो त हुनखे यादि त हूंदुसि न, भई मां इहो पद पहिरियों मूंखे मिलियल हुयो। लेकिन अगरि उहो शरीर छॾे छॾंदो, पोइ ॿियो जन्म वरितो, ॿिए जन्म में थोड़ी यादि हूंदो कि मां पहिरियों प्रेसिडेंट प्राइम मिनिस्टर हुयो। त उहे देवी देवता जॾहिं द्वापर सत्य त्रेता में
मतलब देवी देवताउनि जो जेका नियम मर्यादायूं आहिनि, रहन सहन आहे, उहो उन्हनि जे सत्य त्रेता में उनखे यादि हुयो। उन्हनि खे असां आत्मायूं आहियूं, असांखे विकारनि जे वश थी करे कर्म न करे निर्विकारी थी करे कम करणो आहे। देवताउनि जी महिमा ॻाईंदा न, सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी, डबल अनस्टेट मर्यादा पुरुषोत्तम। त उहे हिन रीति पंहिंजो जीवन जींदा हुया, पुनर्जन्म बि वठंदा हुया, लेकिन उन्हनि खे मर्यादायूं, गुण शक्तियूं जेका बि हुया उहो कायम। लेकिन द्वापर युग में आहे न, उहो विकारनि जे वश हुयो। द्वापर युग में उन्हनि जो जेका देवताउनि जी जीअं लाइफ स्टाइल हुई न, वो छॾे करे उहा विकारनि जे वश थी करे जीअण लॻी। जीअं त ख़ुदि खे भुलिजी आहे कि असांजो उहो धर्म हुयो, असांजो उन धर्म में जो नियम मर्यादा हुया उन्हनि खे भुलिजंदा विया, विकारनि जे वश थी करे कम करणु शुरू करे छॾनि। पहिरियों तो ख़ुदि खे आत्मा सम्झी करे जीवन जींदा हुया, लेकिन द्वापर युग खां विकारनि जे वश थी करे पोइ देह अभिमान में अची इन रीति देवताऊं सुम्ही पिया। सुम्हण मतलब स्मृति थी वई, उन्हनि खे कुझु यादि ई न हुयो कि असां ई सत्य त्रेता में एॾा सुखी हुयासीं। थोड़ा थोड़ा चित्र भी हुया, सत्य त्रेता जी जेकी चीजें हुयूं न, जॾहिं देव आत्मा विकारनि में विया न, त हिकु प्रकृति सहन न करे सघी त भूकंप आयो, देवताउनि जी सभु चीजूं धरती जे हेठि हली आयूं सुठी सुठी। लेकिन कुझु कुझु चित्र ऐं थोड़ो थोड़ो कंहिंखे यादि हुयो कि ईअं चित्र कृष्ण राधे लक्ष्मी नारायण थोड़ो थोड़ो याददाश्त हुई पहिरियों ईअं रहंदा हुया, ईअं कंदा हुया। जीअं हिते बि ॾिसो, पहिरियों थोड़ा थोड़ा पहिरियों जी चीजूं निकिरंदियूं आहिनि, जीअं न एतिरा साल पहिरियों ईअं हुयो, त थोड़ी थोड़ी चीजूं माण्हुनि खे मिलंदी हुयूं कि पहिरियों हीअं हुयो, सभु न मिले, थोड़ो थोड़ो। त हिन रीति देवी देवताउनि जी आत्मायूं ख़ुदि जे नियम मर्यादायूं, ख़ुदि जे धर्म खे भुलिजी वयूं। पोइ केरु उन्हनि खे पुछे पोइ भई, द्वापर युग खां पोइ ॿिया धर्म बि आया, उन्हनि पुछियो भई तव्हां देवताऊं देवी देवता धर्म जी आत्मायूं त पहिरियों ई हिते हुयूं न, इस्लामी धर्म जी आत्मायूं आहियूं, भई तव्हां केरु आहियो, तव्हांजो धर्म छा आहे? इस्लामी, बौद्धी, कृष्ण, मुंहिंजो त ख़ुदि जो धर्म आहे। तो देवी देवताउनि जी आत्माएं ख़ुदि जे धर्म खे ई न पहचानदी, छोकी हुन धर्म में त शुद्ध पवित्रता हुई। सोचनि था त पवित्र न रहंदा आहियूं त असांजो कोई धर्म न आहे। पोइ तॾहिं हिन जीव आत्माउनि खे हिन इस्लामी धर्म वारनि चयो कि हिंदुस्तान में रहण वारा हिंदू धर्म वारा हिंदू आहे, त हुननि हिंदू धर्म लिखी। असल में असां जो देवी देवताउनि खे पूजूं था, जो सुम्हायूं था, उथायूं था, असां ई देवी देवता घराने जी आत्मायूं आहियूं, हुन धर्म जी आत्मायूं आहियूं। त हाणे परमात्मा असां सभु देव आत्माउनि खे जगाए थो, अञा जगियूं न आहिनि सभु। अॼु त माण्हू ॾींहुं मल्हाइनि था देव आत्मा अॼु के ॾींहुं उथंदा आहिनि, लेकिन ये कंहिंजो यादगार आहे? जॾहिं परमात्मा शिव परमात्मा परमधाम खां हेठि लहींदो आहे ऐं कंहिंजे शरीर में ईंदो, कृष्ण जी आत्मा जे शरीर में शरीर में अची करे हुनखे पहिरियों परमात्मा कहिड़े देव आत्मा खे उठाईंदो? कृष्ण जी आत्मा खे उठाईंदो। सृष्टि ते पहिरियों कृष्ण जी आत्मा ई द्वापर युग खां सुम्ही पई, मतलब ख़ुदि जे धर्म खे भुलिजी हुई कि मुंहिंजो ये धर्म, मुंहिंजे धर्म में ये नियम मर्यादाएं हूंदा आहिनि, वो भुलिजी हुई। ऐं सभिनि खां पहिरियों परमात्मा जॾहिं हिन सृष्टि ते अवतरित थींदो त पहिरियों कृष्ण जी आत्मा खे ई जगाईंदो। पोइ हुन खां पोइ हुनजी राजधानी त्रेता युग राम सीता जी राजधानी खे उथो, तव्हां सतयुग में सुख जा ॾींहं ॾिसी आया आहियो, तव्हां ही हाणे दुख जा ॾींहं ॾिसो था, तव्हां ही सतयुग में घोरा हुयो। तव्हांजी आत्मा
तव्हांजी आत्मा हिन समय कारी थी वई, इन करे त देव आत्माउनि खे कारो बि ॾेखारींदा आहिनि न देवी देवताउनि जी मूर्ति खे। छो? ॿियो कहिड़े धर्म में पंहिंजे धर्म स्थापकनि जी मूर्ति खे कारो ठाहींदा आहिनि कोई? गुरु नानक देव जी फोटो कॾहिं कारी ठाही अथनि? सिर्फ देव आत्माउनि खे कारो छो ठाहींदा आहिनि? जास्ती कारो, क्योंकि देव आत्मा ही संपूर्ण निर्विकारी हूं। देव आत्माएं विकारनि जे वश थी करे संपूर्ण विकारी पूरी विकारी कारी करे तो हिन करे ज्यादातर माण्हू कृष्ण जो एक गोरो कारो चित्र रखते हैं, कृष्ण की शान सुंदर थे। तो सॼे कृष्ण जी आत्माएं सभिनि खां सुंदर हुई, कृष्ण जी आत्माएं विकारनि जे वश थी करे सभिनि खां जास्ती कारी थी। बाबा हाणे अञा जगाए थो, ॿियो कोई देवता थी न सघाईंदा, तव्हां भले उन्हनि खे सुम्हायो उथायो जो बि करो, लेकिन परमात्मा हिन सृष्टि ते न कलयुग जे सतयुग जे आदि हिन संगम युग जे समय सभी देव आत्माउनि खे उठाईंदो आहे। कीअं? ज्ञान ॾेई करे, त ज्ञान ॾेई करे उन्हनि खे उठाईंदो आहे कि तव्हां आत्मा आहियो, तव्हां मां परमात्मा आहियां, तव्हां परम धाम ते रहण वारी आत्मा आहियो, तव्हां हिन सृष्टि ते सतयुग में आया हो, पोइ सतयुग में एतिरा जन्म होता, पोइ त्रेता में आया, पोइ त्रेता में एतिरा जन्म होता, पोइ द्वापर में, पोइ हाणे कलयुग में। हाणे हिन समय भगवान शो जगाइण आयो आहे देव आत्माउनि खे, तो वरी खां देव आत्माउनि जी दुनिया अचण वारी आहे। असां देव आत्माऊं हिन सृष्टि ते कलयुग में आहियूं न, लेकिन असांजे धर्म जे हिसाब सां माण्हू देवी देवताउनि जे धर्म जे हिसाब सां कोई हले थो। अॼु देवताउनि खे माण्हू पूजे थो, लेकिन कोई बि देवी देवता धर्म जा जेका नियम मर्यादायूं आहिनि हुननि जे धर्म में मुख्य आहे पवित्रता। अॼु भर माण्हू देवी देवताउनि जी मूर्तियूं रखनि था, जनम ॾींहुं मल्हाइनि था, त्योहार मल्हाइनि था, लेकिन जीअं देव आत्माऊं शुद्ध पवित्र रहंदियूं आहिनि ओड़ो नियम मर्यादाऊं पालन नथा करे सघे। त बाबा चए थो कि उहो ई त मुख्य आहे न, उहो ई त परमात्मा असांखे धारण कराइण लाइ आयो न। इन करे परमात्मा असांखे चए थो कि जगो, हाणे जग उथो, हाणे उथो, सुम्हो न। सुम्हो मतलब वरी बुराई विकारनि जे वश थी करे हाणे बुरो कर्म न करो। उथो मतलब खुद खे पहचानो, खुद जे धर्म खे पहचानो, खुद जे धर्म में जो तव्हांजा नियम मर्यादायूं अथव तव्हांजे धर्म में, उनखे पहचाने करे पंहिंजो जीवन ओड़ो ठाहियो। और सुम्हो मतलब अञा कलयुगी विकारनि जे वश थी करे अगरि असां कर्म कंदा रहंदासीं, दुखी परेशान थींदा रहंदासीं, तो जीअं त असां अञा ताईं सुम्ही पिया आहियूं। ऐं जेको माण्हू हाणे परमात्मा खे यादि करे, परमात्मा जी श्रीमत ते हली करे, हुनजे चए ते हली करे पंहिंजो जीवन खे परिवर्तन कंदो, उहो त जीअं उथी वियो, उहो देवात्मा उथी वई। हाणे उहो देव आत्मा तयार थी वापस खां पंहिंजो पाठ वॼाइण। त बाबा चए थो हर 5000 साल में हिकु बार सभी देव आत्माउनि खे उथाइण अचणो पवंदो। भगवान खे मथां हेठि लहींदो आहे असांखे देव आत्माउनि खे उठाइण। छो जे असां ई त देवी देवताउनि खे मञूं था, त असां ई देव आत्मा आहियूं। तो तव्हां सत्यनारायण की कथा कंदा आहियो, महालक्ष्मी जी पूजायूं था करो, कृष्ण जा जनम ॾींहं था मल्हायो, राम सीता जे मंदिरनि में पूजा था करो, त तव्हां देवी देवताउनि खे मञण वारी जी सभिनि खां ज्यादा शिव जो निराकार परमात्मा जे शिवलिंग जी पूजा था करो। त जीअं शिव बाबा देवी देवता धर्म जी स्थापना कई, त उनखे असां मञूं था, उनखे यादि था करूं, त ज़रूर उनखे असां मञूं था त उन असांखे स्वर्ग जो वर्षो बि त ॾिनो हुनई न, छोकी परमात्मा ई स्वर्ग जी स्थापना कंदो। परमात्मा भगवान इन सृष्टि ते अची करे स्वर्ग जी
देवी देवताउनि जी दुनिया ठाहिण वारो केरु? स्वयं भगवान। तॾहिं त देवी देवताउनि खे भगवान जीअं माण्हू पूजदा आहिनि न, लक्ष्मी नारायण खे भगवती भगवान छो चईंदा आहिनि? छोकी उन्हनि खे ओड़ो परमात्मा भगवान ठातईं। भगवान मतिलब जेके पंहिंजो शरीर, भगवान स्वयं हिन कृष्ण जी आत्मा जी शरीर में अची करे पूरी सृष्टि के पावन ठातो, पूरी सृष्टि जी सदगति ॾे, मनुष्य आत्मा जी, प्रकृति जी, जीव जंतु जानवर जी। तॾहिं त कृष्ण खे भगवान जहिड़ो पूजदा आहिनि। जो श्री कृष्ण जे जेको हुनजो अंतिम जन्म हुयो न, हुनजे शरीर में ही अची करे परमात्मा स्वयं, माण्हुनि जे शरीर में त अलाए कहिड़ी कहिड़ी आत्मायूं आहिनि, कंहिंमें सुठी ईंदियूं आहिनि, कंहिंमें बुरियूं, लेकिन एॾो वॾो सर्वशक्तिवान जेकी पूरी दुनिया यादि थी करे, उहो जंहिंजे शरीर में ईंदो, जीअं आत्मा जे शरीर में ईंदो, त उहा आत्मा खे बि ॾाढी मतिलबु एॾी शक्तिशाली आत्मा हुनजे शरीर में ईंदी, त उहो बि त पंहिंजे शरीर जे अंदरि सहन करण लाइ ओतिरी शक्ति बि त खपे। त उहो परमात्मा चए थो, मां हर 5000 साल में हिकु बार मथां खां हेठि लहींदा, बाक़ी कहिड़े समय बि न लहींदा। छोकी परमात्मा वटि अथाह शक्ति गुण आहिनि न, त भई घड़ी घड़ी कंहिंजे शरीर में अचे त उन आत्मा खे उनजे शरीर में एतिरी ताक़त बि त हुजे, उन आत्मा में बि त ताक़त हुजे परमात्मा खे पंहिंजे शरीर में जगह ॾियण लाइ। अॼु ॾिसो कंहिंजे शरीर में बुरी आत्मा या कोई शक्ति ईंदी आहे, जो चईंदा आहिनि माता आई, त उन्हनि खे बि केॾो सहन करणो पवंदो आहे न। चईंदा आहिनि न, एतिरो त भगवान मथां खां हेठि लही, चईंदा भगवान मां हिकु ई बार अची करे सभिनि खे उठाए वेंदो। तो सत्य में सभी जगल आत्माएं, मतलब सभिनि जी आत्मा जीअं त सर्व शक्ति, सर्व गुण, सर्व ज्ञान सां संपन्न। ॾिसो अॼु जे ॾींहुं माण्हू दिया बि जलाईंदा, अगरि परमात्मा जॾहिं ईंदो आहे न, त सभी आत्माउनि जी जोत खे जगाए सघंदी आहे। सभी आत्माउनि जी जोत पूरी बुझदी न आहे, थोड़ी सी रहंदी आहे, लेकिन परमात्मा ने सृष्टि ते अची करे सभिनि आत्माउनि खे ज्ञान ॾेई करे हुनजी जोत खे जगाईंदो आहे, शक्तियूं ॾेई करे हुननि जी जोत खे जगाईंदो आहे, गुण ॾेई करे हुननि जी जोत खे जगाईंदो आहे। हिन रीति देवात्मा उथण मतलब हुननि खे स्मृति अची वेंदी आहे कि हा मां त उहो ई आत्मा आहियां। मतलब स्मृति अची वेंदी आहे। के निंड में उथाईंदा आहियूं, उठ ये करणो आहे, अगरि उन निंड के नशे में हूंदा आहिनि, मतलब गहरी, त कुझु ध्यानु न ईंदो, पर हिकदमि सां उथजो, अरे मूंखे त इहो कमु करणो आहे, मां त डॉक्टर आहियां, मां त ईअं आहियां, मूंखे त इहो कमु करणो आहे, हिकदमि जगी वेंदो आहे न। या अलबेलेपन जी नींद में सुम्ही पए, यादि न हुजे मां डॉक्टर आहियां, मूंखे इहो कमु करणु वञिणो आहे, सुम्ही पियो हूंदो। जॾहिं हुनखे चईंदा आहिनि अरे तव्हांजो पेशेंट अचण वारो आहे, ईअं करणो आहे, कीअं करणो, फटाफट जगी वेंदो। त ईअं ई असांखे परमात्मा अची करे स्मृति ॾियारींदो, स्मृति ॾेई करे जगाईंदो आहे, पर सृष्टि चक्र जो ज्ञान ॾींदो आहे। ॾिसो तव्हां स्वास्तिक था ठाहियो, स्वास्तिक मतलब 4 भाग आहिनि, सृष्टि ते बि सृष्टि भी 4 भाग हिनमें थिया। मतलब पहिरियों हिन सृष्टि ते स्वर्ग हुयो, पोइ स्वर्ग मतलब सत्य त्रेता, पोइ हाणे नरक मतलब द्वापर कलयुग। हाणे ॾिसो था सृष्टि जो समय, और परमात्मा हिन अंतिम जन्म में अची करे असांखे छो जगाईंदो, छोकी नज़र बि त अचे समय। अगरि विच में अची करे परमात्मा असांखे जगाए त परमात्मा खे असां चईंदासीं न अञा त स्वर्ग अचण थोड़ी वारो आहे, असांखे तव्हां जगायो बि था, पोइ असां हिन अहिड़ी किनी दुनिया में कीअं रहूं। त परमात्मा अहिड़े समय अची करे असांखे जगाईंदो आहे जॾहिं हिन सृष्टि जो कलयुग जो पाठ पूरो थियण वारो ऐं सत्युग अचण वारो। कॾहिं कॾहिं ॿार चईंदा आहिनि न अञा 8 बजे वञिणो आहे, अञा त 7 ई थिया आहिनि बसि,
7:30 बजे उठाया तो हिन लाइ 7:45 बजे उठाया 8 बजे वञिणो न, मां 10-15 मिंट में तैयार थी। त ईअं बाबा जी अंत में छो ईंदो आहे कि बाबा सोचदो आहे मां भई जल्दी वञी करे हिननि खे उथायां, त चईंदा अञा त एॾो समय पियो, एॾी जल्दी उथी करे छा करो। इन करे कलयुग अंत जे समय ही परमात्मा अची करे असांखे जगाईंदो आहे कि उथो, ॾिसो हाणे सत्युग अचण वारो आहे, कलयुग खत्म थो थिए, त हलो हाणे तैयारी करो सत्युग में वञण जी। पोइ ॾिसो अञा ताईं ॿार नथा उथनि, कोई अञा ताईं माण्हुनि खे ज्ञान ॿुधनि बि था त बि सम्झनि नथा भई परमात्मा आयो आहे, सत्युग अचण वारो आहे कल्ह, त हुन खां वरसो त वठी वठो, न त सत्युग में छा खाईंदासीं पींदासीं, कीअं रहंदासीं। कोई चए हिन सृष्टि ते कल्ह ये परिवर्तन थियण वारो आहे, ये थियण वारो आहे, त हुनजी तयारी अॼु खां ई कंदासीं न भई कल्ह ईअं थियण वारो। त भॻवान अची करे असांखे उथाईंदो, ॾिसो केॾी वॾी ॻाल्हि आहे न। कोई माण्हू इहे सम्झी वञे हिन ॻाल्हि खे, फटाफट सां उथी वञे। इन करे बाबा चए थो हिन रीति हाणे जागो, मां तव्हांखे जगाइण आयो, सत्युग जी दुनिया आई थी आई। उन दुनिया में छा खाईंदव, छा पींदव, काथे रहंदव, हुनजे लाइ मूंखां वरसो त वठी वठो न, छोकी मां ई त सत्युग जी दुनिया स्थापना थो करां, मां ई त तव्हांजो पीउ आहियां न, पीउ त वरसो ॾींदो आहे न। ऐं परमात्मा अची करे जगाईंदो बि, ईअं त सभिनि खे जगाईंदो आहे, लेकिन उहे ई आत्मा ई जगदियूं आहिनि जेके कल्ह सत्युग में वञिणो आहे। बाक़ी ज्ञान ॿुधंदे हुए बि जीअं त ॿुधंदा ई न, सम्झ में ई न हूंदो, सम्झ में ई न ईंदी। इन करे बाबा चए थो तव्हां केॾी भाग्यशाली आत्मा आहे, असांखे परमात्मा अची करे जगाए थो। अच्छा मीठी मीठी सिकिरे जे ॿारनि सुठी माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग रूहानी पासी। सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते, असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे बाबा जी का। मन और बुद्धि की सदा सेवा में बिजी रखने वाला निर्विघ्न सेवादारी है। बाबा चए तो जेतिरो हर कर्म कर, सेवा मतलब तव्हांजो घर भी भगवान जो घर अथव त तव्हां घर में भी सेवा ही था करो था न। कॾहिं भी न सोचो मां अॼु मुंहिंजो घर आहे, मां हिते कमु थी करां, कि परमात्मा जो घर आहे, मां हिते सेवा थी कयां। जेतिरो सेवा जो उमंग उत्साह भी हूंदो, तो कंहिं न कंहिं धार्मिक स्थान ते कुछ सेवा करण वञो त उमंग उत्साह ईंदो आहे न। पोइ भले सुबुह जो 5 बजे उथी करे छो न वञणो पए। त ये परमात्मा जो घर आहे, हिते जो भी तव्हां कार्य करो था न उमंग उत्साह सां करो। उमंग उत्साह सां करण सां छा फ़ाइदो मिलंदो, असां सदा निर्विघ्न रहंदा, मतलब कोई ॻाल्हि में विघ्न न ईंदो। ऐं छोकी असांजी बुद्धि सदा सेवा में बिजी रहंदी कि मूंखे भॻवान जे घर, ये भॻवान जो घर आहे, मूंखे हिते इहो कमु करणो आहे, त परमात्मा जी भी मदद मिलंदी ऐं असांजी बुद्धि भी सदा बिजी रहंदी। तो मन बुद्धि खाली हूंदी आहे न त कोई न कोई को ॿी ॻाल्हि अची। इन करे बाबा चए थो जीअं तव्हां पंहिंजे कर्म ते जो टाइम टेबल ठाहींदा आहियो न, भई मूंखे सुबुह उथणो आहे, पोइ ईअं करिणो आहे, पोइ नाश्तो ठाहिणो आहे, पोइ ईअं करिणो आहे, पोइ ॾींहं जी रोटी में जो बि जो कंदा आहियो, त इहे त थी वियो भई ॿाहिरां जो तव्हांजो शेड्यूल। लेकिन सुबुह खां राति ताईं मूंखे मन बुद्धि में छा सोचणो आहे, मन में छा सोचणो आहे, बुद्धि में छा रखणो। जेके भी असां सुठी सुठी ॻाल्हियूं ॿुधूं था न, मूंखे हिन घंटे हिन ॻाल्हि जे बारे में मन में सोचणो आहे, हिन घंटे हिन ॻाल्हि जे बारे में, हिन घंटे हिन ॻाल्हि जे बारे में। त इहे जॾहिं असां मन ऐं बुद्धि जो भी टाइम टेबल ठाहींदासीं न, विच विच में मूंखे जो छोकी ॾाढो कम अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंमें बुद्धि जो कमु न हूंदो। भई रोज़ रोज़ जो कमु कंदा आहियो हुनमें बुद्धि थोरी लॻाइणी, पतो आहे ईअं करिणो आहे त फटाफट कंदा रहंदा।
तो उन समय असांजी बुद्धि फ्री हूंदी आहे त कुझु ॿियूं बि ॻाल्हियूं सोचदी रहंदी त ॿी बि ॻाल्हियूं बुद्धि में न अचनि, मन बि सुठी सुठी ॻाल्हियूं वीचार करे त मन में बि सुठी ॻाल्हि ऐं जॾहिं बुद्धि में सुठी ॻाल्हियूं हूंदियूं त ई त मन वीचार करे सघंदो न। छोकी बुद्धि असांजी तिजोरी आहे। तो जीअं असां कुझु सुठी ॻाल्हि सुबुह सुबुह जो या हाणे कुझु बि असां ॿुधूं था तो बुद्धि में रखो, उहो सोचो कि मूंखे अॼु एॾो सुठो एॾी सुठी सुठी ॻाल्हियूं पतो लॻियूं आहिनि त मां हिन घंटे इहो मन द्वारा सोचंदमि, हिन घंटे ईअं सोचंदमि, हिन घंटे ईअं सोचंदमि। तो ईअं टाइम टेबल ठाहे त असां सदा बिज़ी रहंदासीं न त असांजो कार्य बि जल्दी थी वेंदो, निर्विघ्न बि थींदो ऐं असां व्यर्थ संकल्पनि खां बि मुक्त थी वेंदो। तो सदा ये ध्यान रखो। स्लोगन आहे सेवा में जो दुआएं मिलदियूं आहिनि उहो ई तंदुरुस्त रहण जो साधन। तव्हां कोई बि कार्य परमात्मा जे तव्हां पंहिंजे परमात्मा जे घर करो था, अहिड़ो कर्म करो कि तव्हांखे माण्हू दुआयूं ॾे। छोकी छा थींदो आहे, जेतिरो असांखे माण्हुनि जी दुआयूं मिलदियूं आहिनि न ओतिरो असांजो शरीर तंदुरुस्त थींदो। त कोशिश करे परमात्मा जे असांखे तंदुरुस्त रहण जो उपाय ॿुधाए थो कि सेवा अहिड़ी करो जो माण्हू तव्हांखे दुआयूं ॾे, हिन सां तव्हां सदा तंदुरुस्त रहंदा। ये आशीर्वाद मिलंदी आहे न, वो आशीर्वाद असांजी आत्मा खे शक्ति ॾींदो आहे। जिते आत्मा में शक्ति ईंदी आहे त शरीर खे बि सुठी रीति हलाए सघंदी आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे याद करो।